जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं मिठियाणी रूरल हेल्थ सेंटर में, जिथे रूरल हेल्थ सेंटर जा जेके डॉक्टर आहिनि या पैरामेडिकल अमलो आहे उहे जेको आहे सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन खां पुछूं त उनजो छा चवणु आहे। ॾाढो तंग कयो थो वञे असांजे पूरे मेडिकल स्टाफ खे। ऐं असांजो MS साहब आहे, असांजो डॉक्टर कुंदर साहब आहे, कल्ह हुनखे घणो प्रेशराइज़ कयो वियो आहे। हितां जो जेको अवाम अचे थो, हालांकि ही सभु इस्पताल में जेके पहिरियों ई तव्हांखे ख़बर आहे एतिरा साल हीअ इस्पताल हिते शिफ्टूं वग़ैरह न हूंदियूं, न डे नाइट ड्यूटियूं हूंदियूं। ऐं हाणे असांजी इस्पताल माशाल्लाह एतिरो कवर करे वई आहे जो हिते शिफ्टूं बि लॻनि शुरू थी वियूं आहिनि, डिलीवरियूं थियनि थियूं। पहिरियों हिते का डिलीवरीज़ वग़ैरह न हूंदियूं, हाणे त माशाल्लाह 80 डिलीवरीज़ वग़ैरह थियनि थियूं। असांजी डॉक्टर सभु अवाम जेको ही पूरो स्टाफ वेठो आहे हॉस्पिटल जो, इहो अवाम जी ख़िदमत करण लाइ थो अचे। हाणे उहो असांजो डॉक्टर ॾिसो किथां जो किथे पियो अचे, हिते हुन ग़रीब अवाम जी ख़िदमत लाइ। हुन जूं शिफ्टूं हूंदियूं त शिफ्टुनि में बि ईंदो हो, ऐं हुनखे ग़रीब खे एतिरो प्रेशराइज़ कयो वियो आहे जो हींअर उहो असांजे डॉक्टर खे फालेज थी वियो आहे, अटैक थी वियो आहे। ऐं हुनजे सिर्फ़ु हिननि अवाम जे करे, हितां जे करे, ऐं हू हितां जी सहूलियत लाइ या हितां जे अवाम जी ख़िदमत करणु अचनि था। असांजा डॉक्टर अचनि था, किथां न किथां असां लेडीज़ अचूं थियूं हिननि जे अवाम जे लाइ। डॉक्टरनि खे या हितां जे स्टाफ खे एतिरो प्रेशराइज़ न कनि। जीअं त यूथ वारा काफ़ी दोस्त 10-15 ॼणा हिकु त गॾिजी था अचनि ऐं नाजाइज़ मुतालबा हिकिड़ी शइ असांजे वस में हूंदी, हिकिड़ी न हूंदी। असांजो हिकिड़ो पैगाम आहे त असां हिननि खे मथे DM आहे या DHO साहिबु आहे या जेका IHS वारनि जी आहे कमेटी, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। कल्ह मां हिते असां ड्यूटीअ ते वेठा हुआसीं, MS साहिबु मोकल ते हो, ॿई चेयर ते वेठा हुआसीं। एमरजेंसी आई डिस्पेंसरीअ में, मां अॼु वियुसि ओॾां 5-10 मिंट लॻा। मोटी आयुसि त डॉक्टर अख़्तियार खां मां पुछो त भई को आयो या को OPD कीअं? चईं 4-5 ॼणा यूथ। ईअं चई बीही वियो, हिन जी ज़बान बीही वई। त मां वरी वरजाए पुछियोमांसि छा केरु आया, छा चयऊं? जवाबु न। वरी टियों दफ़ो जुमिलो वरजायो त मां को जवाबु ई न। ॾिठुमि त हीउ पासो थोरो हेठि लथल। मां हलियो वियुसि, भाऊ सही तरह वठी आयो। मां त मूं चयो डॉक्टर जी तबियत ख़राबु आहे। कल्ह हे यूथ कमेटीअ वारा अचे असांजे डॉक्टर अख़्तियार कुंदर खे दाबा ॾेई विया आहिनि, नाजाइज़ ॻाल्हियूं करे विया आहिनि त बाबा तूं ड्यूटी सही कोन थो करीं वग़ैरह। उन जे करे उन ते असरु इहो पियो जो उनजो ब्लड प्रेशर वधी वियो ऐं उनखे अटैक पइजी वियो, जेको गंबट इस्पताल दाख़िल आहे। हिन खां अॻु में बि इहे यूथ वारा असांखे हरू भरू नाजाइज़ थोरो तंग करे विया आहिनि। इन जे लाइ असांजो इहो मुतालबो आहे त मस वारनि खां त हिननि खे हिकिड़ो त रजिस्टर कोन्हनि, ॿियो हरू भरू खामखा नाजाइज़ असांखे तंग पिया कनि, स्टाफ खे तंग पिया कनि। इन्हनि मां असांजी जान छॾाई वञे। पोइ माना हीअ यूथ कमेटी नुक़सानु करण जे लाइ थी आहे या कंहिं सुधारण लाइ थी आहे? सुधारा या दोस्त जेके आहिनि उहे फोर्सली अचनि था ऐं पंहिंजी डिमांड्स जेके आहिनि उहे कनि था पिया। हाणे उहे डिमांड्स जेके आहिनि हिननि जे जेके वस में आहिनि उहे त ही पूरी करे सघनि था। हिन जे वस खां मथे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मथे ऑफिसर ई पूरो करनि था। जेके शयूं वास्तो रखनि थियूं DM सां या रीजनल कंहिं मैनेजर सां, उहे हितां जो एम्प्लॉई जेको नौकिरी करे थो, तव्हां ॾिसो न हिते डॉक्टर हुजे, पैरामेडिकल हुजे, नर्सिस हुजे, जेके पंहिंजी ड्यूटी ते वेठा आहिनि। हाणे जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो ड्यूटी बि कनि ऐं उन्हनि खे असां हैरान कयूं त असांजी डिमांड्स आहिनि ही पूरियूं कयो त नथी सघनि। असांजो दोस्त आहे सईद अहमद सोलंकी, सीनियर माण्हू जंहिंजे 38 साल नौकिरी आहे मिठाणी अस्पताल में। मिठाणी अस्पताल खे हलाए उहो माण्हू पियो थो। असां MS कोऑपरेटिव आहे, डॉक्टर कोऑपरेटिव हरू भरू अची बदनज़मी पैदा कनि, कूड़ियूं वाइदियूं ठाहियो असांजे ख़िलाफ़ु बयान ॾियनि त अॼु हीअं थियो, अॼु हीअं थियो, अॼु हीअं थियो। असांजो मुतालबो असां हिन मां जान छॾे असां नाजाइज़ असां तरीक़े सां तंग कंदा रहंदा। रूरल हेल्थ सेंटर मिठियाणी जे डॉक्टरनि जूं, लेडी डॉक्टर ऐं जेके हिते पैरामेडिकल अमलो आहे उन्हनि सां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त यूथ कमेटी जेकी आहे उन नौजवान छोकिरा हिते असां वटि अची ऐं हिते डिमांडूं रखनि था जेके असांजे वस जूं न आहिनि। उन्हनि डिमांडुनि जे करे असां प्रेशर में अची असांजो हिकिड़ो जेको डॉक्टर हुयो अख़्तियार कुंदर, उनखे जेको आहे फालेज बि थी वियो आहे, उहो इस्पताल भेड़ो थी वियो आहे। ऐं हिननि मुतालबो कयो आहे त फौरन हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन फिदा शेख सां गॾु मुख़्तियार सैदो, टाइम न्यूज़ मिठियाणी।